लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार असांजूं ॻाल्हियूं जनाब नसीर एजाज़ साहब सां जारी आहिनि। नसीर एजाज़ साहब हाणे 1 जनवरी 1976 ते कराची में हिलाल पाकिस्तान खे जॉइन करणु अचो थो न खां हवाल वठो। जी साईं, असांजी मुंहिंजी जेका सहाफ़ती ज़िंदगी शुरू थी हितां हिलाल पाकिस्तान, छाकाणि जो तर्जुमे जो तजुर्बो जेको हुयो ऐं उन ई रोज़गारु ॾियारियो त इतफ़ाक़ सां अहिड़ो थियो जो मूंखे अलाइड बैंक मां बि ऑर्डर मिलियो, सेकेंड ऑफिसर जो ऑफर लेटर। 16 ग्रेड हुयो, 650 रुपया पघार हूंदी हुई 16 ग्रेड जी। हिलाल पाकिस्तान में सिराज साहब पहिरियों वेज बोर्ड अवार्ड जेको भुट्टे साहब जे दौर में आयो अख़बारी मुलाज़मनि जे लाइ, उन ते अमल कयो हो ऐं उन नतीजे में सब एडिटर जी जेका पोस्ट हुई सा इक्वलेंट हुई 17 ग्रेड जी। अच्छा। ऐं 17 ग्रेड जी पघार उन वक़्तु बीहे पई 755 रुपया। त मूंखे, छाकाणि जो मां ज़रूरतमंद बि हुयुसि, ज़ाहिर त फैमिली सॼी, मां पंहिंजे वालिद जी सॼी फैमिली खे पोइ मूं संभालणु शुरू कयो। त मूं चयो 650। ऐं ॿियो त बैंकिंग सां उहो चाह हुई कोन को, त मां उन ऑफर लेटर खे नज़रअंदाज़ करे छॾियो ऐं हिते मां शुरू कयो। हिते मूंखे, छाकाणि जो ट्रांसलेशन जो तजुर्बो हो, त मूंखे घणो करे ॾींहं जी शिफ्ट में मूंखे पहिरें शुरू में ई रखियो वियो। त तर्जुमे जे लाइ ॾींदा हुआ, कॾहिं भुट्टे साहब जी का तकरीर हूंदी हुई, कॾहिं माउज़े तुंग जी तकरीर हूंदी, कॾहिं चुअन लाई जी तकरीर हूंदी हुई। अहिड़े क़िस्म जूं जेके अंग्रेज़ी मुंहिंजा, उहे मां सिंधी में तर्जुमो करे ॾींदो हुउसि। पर मूंखे, मां त पंहिंजो कमु, छाकाणि जो नओं माण्हू हुयुसि ऐं मूंखे ज़ाहिर त पंहिंजी परफॉर्मेंस बि ॾेखारणी हुई ऐं हरू भरू अजायो टाइम विञाइण जे बजाए मां पंहिंजे कम खे लॻो पियो हूंदुसि। जल्दी जेको कमु मिलंदो उहो करे वठंदुसि। पोइ फ़ारिग वक़्त में वरी जेके यार दोस्त, जेके ॿिया साथी सब एडिटर मूंखां अॻु जा, अनवर सियाल थियो या, हाणे इहे नाला मूंखे ऑफिस जो ॿुधायो नक्शो। सिराज साहब आहे एडिटर। सिराज साहब एडिटर आहे। हा। महमूद यूसफानी न्यूज़ एडिटर हूंदो, बल्कि असिस्टेंट एडिटर। ऐं असलम आज़ाद राति जी शिफ्ट जो इंचार्ज हुयो, न्यूज़ एडिटर हुयो। ऐं ॾींहं जी शिफ्ट जो इंचार्ज हुयो हाशिम मेमण, उहो कराची जो पुराणो सिंधी मेमण हुयो। ऐं सरदार कुरैशी, उहो सब एडिटर हो ॾींहं जी शिफ्ट में। ऐं अनवर सियाल हुयो सब एडिटर। हुसाम सूमरो हुयो सब एडिटर। कालम, झातियूं कालम लिखंदो हो साईं अब्दुल करीम सादी। ठीकु आहे। ऐं कार्टून करीम केरु हो? यार उन जो मां सची थो ॿुधायां त मूं कॾहिं बि उनजो फैमिली बैकग्राउंड किथां जो हो कीअं, उहो मूं कॾहिं कोशिशि कान कई। ठीकु आहे। पर माण्हू भलो हूंदो, झूनो, ऐं ईंदो हो टेबल हुनजी कुर्सी, पोइ मंझंदि जो पाण सां गॾु मानी खणी ईंदो, पोइ मंझंदि जो मानी खाईंदो, पोइ हुनखे ज़रूरत हूंदी निंड जी, पोइ टेबल जे परियां कुर्सीअ खे हटाए उते कलाक अधु सुम्ही पवंदो हो। उहो उनजो कालम छा हूंदो हो, ख़त जेके ईंदा हुअसि उहे ॻोल्हे उन्हनि वञा, पोइ उहो कोट कंदो उन्हनि खे त फलाणे हीउ ख़त लिखियो आहे, फलाणे हीउ ख़त लिखियो आहे, अहिड़े नमूने सां। सो उहो हूंदो हुयो। रिपोर्टर केरु आहिनि तव्हां वटि? उहो ॿुधायां थो, हिदायत मंगी सब एडिटर हूंदो हो, उहो नाइट शिफ्ट में हूंदो हो। ठीकु आहे। अहिड़े नमूने सां पंहिंजो रिपोर्टर दस्तगीर भट्टी रिपोर्टर हो। अच्छा। हा। ग़ुलाम नबी जीएन मुग़ल जेको सहाफ़ी, हा, उहो रिपोर्टर हुयो। 2 रिपोर्टर हूंदा। उमरदीन बेदार रिपोर्टर हो, 3 रिपोर्टर। पर पोइ दस्तगीर भट्टी खे जल्दी सिराज साहब कढी छॾियो। कढी छॾी माना? हा, उहो को थियो, स्कैंडल को थियो हुयो, त उन नतीजे में सिराज साहब बहितर इहो ई सम्झो त हिनखे। न, छाजो स्कैंडल थियो? छा त हुन तहलकात कुझु हूंदा हुया वधीक, पोइ ज़ाहिर त जेका हिकिड़ी करप्शन जो एलिमेंट जेको इन में हुयो, जंहिंमें हुन कंहिंखां को ज़मीन जो हुयो या नौकिरी जो हुयो, उहो मूंखे एक्ज़ैक्टली ख़बर न आहे, पर को वॾो स्कैंडल हुयो
जंहिंजे करे सिराज साहिब जो त हिलाल पाकिस्तान जो बदनाम थियो उनजो चीफ रिपोर्टर इहो आहे, त इन खां बहितर आहे त हिनखे हितां फ़ारिग करे छॾिजे। उहो फ़ारिग कयईंसि। पोइ पोइ बाक़ी पोइते बचा जीअन मुग़ल ऐं उमरदीन बेदार। उमरदीन बेदार असुलु होॾां जो सहतो हुयो ज़ात जो, ऐं असांजे साहती परगणे जो दली पोटरा ॻोठु उतां जो। पढ़ियो वरी असांजे ॻोठ में उन स्कूल में हुयो, त हुनखे जो ख़बर पई त वरी उहो मूंसां वधीक क्लोज़ हुयो। जीअं मुग़ल सां बि दुआ सलाम हुई, जो तारिक अशरफ वटि ईंदो हुयो। अच्छा। हा, त माहौल ॼण हिकिड़ो पंहिंजा वारो हो। ऐं सची खे ॿुधायां त उते हिकिड़ो त सिराज साहिब जो जेको डिसिप्लिन उन रखियो हुयो उहो क़ाइमु रहंदो हुयो। पाण में तहलका सभिनी जा सुठा हूंदा हुआ, ऐं हिक ॿिए खे सॉट करे छॾींदा हुआसीं। एडिटर मुलाज़िमनि सां कीअं हो? एडिटर सिराज साहिब रिज़र्व क़िस्म में माण्हू हूंदो हो। अच्छा, ठीकु आहे। हुन वटि हर कंहिंजी हिमत बि कान थींदी अंदरि वञण जी, सवाइ महमूद यूसफ़ानी जे ऐं हाशिम मेमण जे, या कॾहिं जंहिंखे को घुराए पाण, न त केरु हुन वटि न वेंदो हो। इवन अब्दुल करीम सादी बुज़ुर्ग माण्हू, पर उहो बि ईअं कोन वेंदो हो अंदरि जेसिताईं उनखे घुराए। मूंखे यादि आहे त कंहिं हिकिड़े कालम में उन कुझु मुनासिबु कोन लिखियो कंहिं माण्हूअ जे बारे में, जेका एथिकल ॻाल्हि न चइजे, उन करे सिराज साहिब उनखे घुराए ऐं थोरो सुठे नमूने सां उनखे सम्झो भई इहो ईअं न कर। ठीकु आहे। या हुसाम सूमरे मरहूम, सूमरनि जो तालुक जेको ॻंढियो अरबनि सां, त उहो आर्टिकल छपण खां पहिरीं उन हाशिम मेमण साहिबु मोकिलियो सिराज साहिब खे, अंदरि ॾेई आयोसीं इहे। सिराज साहिब पाण हिस्ट्री जो माण्हू। हा, त उन घुरायो हुसाम खे, त चङी ख़ासी दॿ पनी त सूमरा हितां जा जेके ख़ालिस, तूं उन्हनि खे जेको ॻंढी विधो हुयो, तूं किथां पढ़ियो आहे सॼो। सो अहिड़े नमूने सां पोइ हिकिड़े भेरे मूंखे हाणे 5-8 महीना हाणे फ़कीरमंद लाशारी कोन्हे? न न न न उन जो त पोइ थो अचे। हा साईं, पंहिंजो अञा 2 माण्हू हिकिड़ा हा कैरेक्टर आहिनि उते वॾा, हा इक़बाल दल। हा, इक़बाल दल हुयो न, ऐं अला बख्श राठौड़, पंहिंजो खेड़ो। अला बख्श खेड़ो साहिबु। खेड़ो, ईअं ॾिसो न, इहे हुआ। इक़बाल दल हुयो, उहो नाइट शिफ्ट में हूंदो हुयो, सब एडिटर। ठीकु आहे। 2-3 ॼणा हूंदा, हिकु हिदायत मंगी नाइट शिफ्ट में हूंदो हो, असलम आज़ाद हूंदो हो, ऐं हिकु ॿियो वरी पोइ सरदार कुरैशी खे पोइ वरी डे शिफ्ट मां वरी नाइट शिफ्ट में मोकिलियो वियो हो। हाणे अमर जलील बि लिखे थो कालम जे हिसाब सां अमर जलील हुयो, रशीद भट्टी हूंदो हुयो, ऐं अहिड़े नमूने सां। हा बिल्कुलु, तुंहिंजूं मुंहिंजूं ॻाल्हियूं शायदि अमर जलील जो कालम जो, ऐं तमामु पॉपुलर कालम हुयो हुन दौर। रशीद भट्टी जो बि सुठो मशहूरु कालम हूंदो हो। त इहे सभु टॉप जा जेके उन वक़्तु जेके हुया सभु लिखंदा हुया। बावजूदि हिन जे त पीपल्स पार्टी जी अख़बार हुई ऐं सरकारी अख़बार हुई, पर उन जो जेको पंहिंजो रंग हुयो, जेके बि सिंध जा अदीब न रुगो लिखंदा हुआ, पर हिकिड़ो मर्कज़ हुयो हिलाल पाकिस्तान, जिते सभु ईंदा हुया उते मिलण जे लाइ। माना कराची को घुमणु आयो त हिलाल पाकिस्तान ज़रूरु ईंदो, हेलो आहे करे सभिनी सां, ऐं पोइ सॼो। सो अहिड़ो उन माहौल में मुंहिंजी जेका उते ग्रूमिंग थी। मां वरी वेठो जेके टपाल में नुमाइंदनि जूं ख़बरूं ईंदियूं, वरी उहो अनवर शाह हिननि खां वठी उनखे ठाहे ॾींदो हुउसीं इहो सॼो। अला बख्श खेड़ो काफ़ी वक़्तु पोइ आयो। हलो उनखे पोइ था ॾिसूं। ठीकु आहे न। ऐं इन विच में मलक नदीम मरहूम शाइर, उहो बि आयो कुझु वक़्त जे लाइ, पर अचे फाथो, जो उहो शाइर माण्हू उन मिज़ाज कोन हुयो इहो ख़बरूं ठाहिण इहो सॼो, उहो हलियो वियो। पोइ अहिड़ी तरह सां हिकिड़ो पंहिंजो शाहिद कलबाणी, उहो कुझु वक़्तु आयो, उहो रेडियो ते कंहिं ज़माने में ख़बरूं पढ़ंदो हो उन दौर में, पर पोइ उहो उतां आयो हेॾे, ॾाढो भलो, मूंसां वॾी संगत हुअसि हुनजी, उहो बि थोरो वक़्तु आयो। त ईअं हिकिड़ा मूंखां अॻु जा जेके हुया, उन्हनि में अनवर पीरज़ादो हुयो, उहो मूंखां अॻु में ई हिलाल पाकिस्तान छॾे वञी चुको। ठीकु आहे न। या हीअ पंहिंजो टीवी ते ॿियो पंहिंजो कुझु हितां हिलाल पाकिस्तान मुंहिंजा विहारिया, जेको प्रोड्यूसर थियो ऐं मुंहिंजो स्टेशन डायरेक्टर बि थियो,
महमूद सिद्दीकी हुयो अदाकार, उहो बि हिलाल पाकिस्तान में रहियो, ठीकु आहे। त इहे जेके माण्हू हुया, पर इहे मूंखां अॻु जा हुया। मां जॾहिं आयुसि त पोइ इहे जेके मां नाला ॿुधाया, त इन्हनि जी संगत हुई। तॾहिं यूनियन बि हुई साईं वर्कर्स, मां जॾहिं आयुसि त वर्कर्स यूनियन बि हुई। अच्छा। ऐं मां हैरान थींदो हुउसि त वर्कर्स यूनियन त भई तव्हां बेशक ठाहियो, राइट आहे हिकिड़ो, ठीकु आहे, पर जॾहिं तव्हांजे लाइ को मसइलो आहे ई कोन को। हाणे यकीन कंदो त हिलाल पाकिस्तान, मां अॼु बि चवंदो आहियां त दुनिया जी पहिरीं सिंधी अख़बार, पहिरीं ऐं आख़िरी, जंहिंमें वेज बोर्ड अवॉर्ड ते अमल थियो। तव्हांजो जनरल प्रोविडेंट फंड, जीपी फंड, ग्रेचुइटी, लीव एनकेशमेंट जे, मेडिकल फैसिलिटी ऐं अनलिमिटेड ऐं बोनस। कॾहिं तव्हां ॿुधो सिंधी कंहिं अख़बार में 4 बोनस मिलनि? हिकिड़ो बोनस बि अॼु ताईं कंहिं कोन ॾिनो हूंदो। बोनस साल में 4 बोनस मिलंदा हुया। अहिड़े इदारे में तव्हां यूनियन ठाहे ऐं प्रेशर विझो सिराज साहब जे मथां, जॾहिं को इशू ई कोन हुयो। पोइ हिकिड़ो अहिड़ो मरहलो आयो जो मूंखे जेके मैनेजमेंट जा माण्हू हुया, अकाउंटेंट हुयो ऐं ॿिया आहे, उन्हनि चयो त भई हिकिड़ी यूनियन था ठाहियूं ॿी, हिननि खे काउंटर करण जे लाइ। पोइ हुन जेका पहिरीं यूनियन हुई उहा हुई हिलाल पाकिस्तान वर्कर्स यूनियन। ॿी यूनियन ठाही वई हिलाल पाकिस्तान एम्प्लॉइज़ यूनियन, ऐं मूंखे उनजो सेक्रेटरी कयो वियो। जेको जनरल मैनेजर हो अशोक गंगवाणी, उहो, ऐं महबूब नौरोज़ी, उहो अकाउंटेंट हुयो, उहो सॉरी प्रोडक्शन मैनेजर हुयो, ऐं ॿियो हिकिड़ो असांजो काठियावाड़ी मेमन हुयो, उहो अकाउंटेंट हुयो। अहिड़े नमूने सां इहे सभु, माना जेको नॉन सहाफ़ी जेको एम्प्लॉइज़ हुया उहे। ऐं हिकिड़ी उहो सिलसिलो हलियो कोन, छाकाणि जो कंहिं बि यूनियन जी ज़रूरत ई कोन हुई। पर इन दौरान हिकिड़ी मीटिंग थी, जेका मिनाज बरना ग्रुप, वर्कर्स यूनियन खे सपोर्ट उहो पियो करे, मिनाज बरना ग्रुप, एफ़ाज़ रहमान ऐं इन्हनि ते हिकिड़ी मीटिंग कोठाई, त उन में मां बि वियुसि पंहिंजे एम्प्लॉइज़ यूनियन जे तरफ़ां। पोइ उते मुंहिंजो उन्हनि सां थोरो थियो फॾो, पर मां नओं माण्हू हुउसि, मां हरूभरू कंहिंसां का दुश्मनी करणी कोन हुई। त हुननि बि ॾिठो त शरीफ़ माण्हू आहे सॼो। पोइ न को हुननि को गंद कयो वधीक, न को मां का ॻाल्हि का अहिड़ी का अॻिते वधाई। पोइ उहा यूनियन वरी पूरी थी वई, माना हिकिड़े आरज़ी तौर ते हिकिड़ो थियो। अच्छा, उहा जॻह यूनियन ठही त उन जे नतीजे में जीएन मुग़ल ऐं बाक़ी जेको लॾो हुयो, उन्हनि जे ऐं असांजे विच में थोरा ॼण मुग़ल साहब वर्कर्स जे पासे हो। हा, उहो उन्हनि जो क़ाइदो हुयो ॼण। अच्छा। हा, हाणे कंपोज़िटर उन दौर में हिकिड़ी स्ट्रॉन्ग क़िस्म जी कम्यूनिटी हुई कंपोज़िटर जी, जेके हथ सां कोन, जेके उन पुराणे ज़माने में जेके कंपोज़िंग कंदा हुया, त हिकु लेटर रखंदा वेंदा। त उन में ईअं थींदो हुयो जो उन्हनि खे पाण सां गॾु रखण जे लाइ उन्हनि सेक्रेटरी बि उतां जो उर्स मला उहो रखियो। ऐं ॿियो जेको मूसा ताहिर हिकिड़ो कंपोज़िटर हो, उहो सदर हुयो, झूनो हुयो। इन करे अॻिते हली बहरहाल पोइ सेक्रेटरी उर्स मला जे जाइ ते वरी पोइ सरदार कुर्सी थियो, जंहिं पोइ वरी अॻिते कमु कारनामा घणा ॾेखारिया, जेके पोइ पंहिंजो ज़िक्र ईंदो हिन में। त इहे वर्कर्स यूनियन जा हूंदी। ऐं पुठियां पुश करण वारा बरना ग्रुप हूंदो। उन्हनि खे त पंहिंजी सियासत चमकाइणी हुई न भई छो त उन्हनि खे वरी अॻिते बि ॾेखारिणो हुयो, जिथां फंडिंग उन्हनि खे थींदी हुई। सोवियत यूनियन जो राज हुयो ऐं इन्हनि खे बाक़ाइदा थींदी हुई, आलम आश्कार ॻाल्हि आहे सॼो। उहो त अॻिते हली मूंखे उनजा सबूत मिलिया सॼो, त उहे इस्तेमालु कंदा, पुश कंदा भई सॼो। सिराज साहिबु बहरहाल को एक्सट्रीम ते इन वर्कर्स यूनियन जे बुनियाद ते को बि एक्शन न खणंदो हो। ॾाढो बुर्दवार क़िस्म जो माण्हू हुयो। ऐं उन चयो भई राइट आहे तव्हांजो, भले हलो, पर तव्हांखे को हुजे, को बेस हुजे नी तव्हांखे
जॾहिं तव्हांखे का तकलीफ़ ई कान्हे का, तव्हांखे 4 बोनस मिलनि था, तव्हांजी पघारूं ज़बरदस्तु आहिनि, वेज बोर्ड बोर्ड अवार्ड आहे, हर शइ तव्हांखे अवेलेबल आहे। सो अहिड़े नमूने सां बहरहाल उहो जॾहिं कि 5-8 महीना गुज़रिया त अच्छा साल ते ऐं किन ख़ासि मौक़नि ते 100 सुफ़नि जूं ख़ासि स्पेशल सप्लीमेंट्स अख़बार जूं निकिरंदियूं हुयूं, इश्तिहार मज़मून इहे सॼो, त उन में कमु वधंदो हो, मुंहिंजो बि आर्टिकल ऐं सॼो तर्जुमो करे ॾियण ऐं सॼो। पोइ उहो सॼी जेका ज़िमेवारी मां निभाईंदो रहियुसि त सिराज साहिब वटि मुंहिंजो थोरो अञा वधीक हिकिड़े ॾींहुं मूंखे घुराई त मां सम्झां थो शायदि को पीपुल्स पार्टी जे हवाले सां को ख़ासि मौक़ो हो जो स्पेशल सप्लीमेंट कढणी हुई, त मूंखे चईं त हाणे हीअं कर तूं रिपोर्टिंग ते शुरू थी वियो ऐं पहिरियों इंटरव्यू शुरू करे पीपुल्स पार्टी जा जेके अॻवान आहिनि उन्हनि सां शुरू कर ऐं बकाई डॉक्टर बकाई मशहूरु जंहिं पोइ वक़्तेली यूनिवर्सिटी कई, हा, उनजो इंटरव्यू कर, जेतिरो बि भाड़े ते ख़र्चु अची टैक्सी करे रक्षाऊं करे वञ, फ़िक्र न कजांइ। ठीकु आहे, पोइ मां हुनखे पहिरियों इंटरव्यू कराए ॾिनो हुनजो डॉक्टर बकाई जो, नाज़िमाबाद पापोश नगर इन पासे। इतफ़ाक़ सां मथां पंहिंजो हाणे 76 जो साल हिकिड़ो जल्दी गुज़री वियो, मथां भुटे साहिबु चूंडुनि जो ऐलान कयो हुयो, ठीकु आहे, इलेक्शन जो ऐलान थियो त सरगर्मियूं वधियूं, पोइ कुझु उहे बि कवर कंदो हुउसि, ठीकु आहे। हाणे हिते PNA ठही वई आहे, हाणे तव्हांखे ॿुधायां त उहो ई ओॾी अचूं था। PNA ठहण खां अॻु में NDP ठही, NDP में जेके बि नैप जा जेके माण्हू, नेशनल अवामी पार्टी जंहिं ते पोइ बंदिश पई ऐं वली खान वारा ऐं ॿिया हुन केस में फतल हुआ, ऐं कुझु कॉमपर्स्त माना हितां हुतां टोड़े सभिनी खे हाणे नेशनल डेवलपमेंट जेका पार्टी, नेशनल डेमोक्रेटिक पार्टी NDP, उन में शामिलु कनि, जंहिंमें शाह मोहम्मद शाह वारा बि, कमर राजपर इहे उहे बि शामिलु थिया उन में। अहिड़े नमूने इन्हनि जो हेड थियो शहरबाज़ मज़ारी, उहा पहिरीं ठही कराची में। त मूंखे यादि आहे मां उन्हनि जॾहिं ऐलान पिया कयनि त उते मां बि हुयुसि एज़ अ रिपोर्टर, सम्झो। पोइ इलेक्शन थी, इलेक्शन कैंपेन दौरान वहीद कटपर जेको सीनियर मिनिस्टर हुयो, ठीकु आहे, उन सां मुलाक़ात थी मुंहिंजी। उहो बि हिकिड़ो अजीब इतफ़ाक़ तव्हांखे ॿुधायां त मुंहिंजो नंढो भाउ जेको डॉक्टर सवेर मां ज़िक्र कयो, त उन इंटर पास कई हुई ऐं उनजो इरादो मेडिकल में दाख़िला वठण जो, फस्ट डिवीज़न में पास कई, पर LMC में दाख़िला न पई मिले, जो न उहो छा हो त जेके फ़ौजी ट्रेनिंग NCC, हा NCC, नेशनल कैडेट कोर वारी ट्रेनिंग जेका 20 मार्कूं मिलंदियूं, 20 मार्कूं, उन जे करे सुप्रीम कोर्ट या हाई कोर्ट जो को ऑर्डर हुयो त बाबा उन्हनि खे प्रेफरेंस ॾियो, ठीकु आहे। त उन जे करे जिन NCC ट्रेनिंग कई हुई उन्हनि खे ॾियनि पिया, हीअ उन में रहिजी पियो वञे। मां वियोमांसि कटपर साहिब जे बंगले ते, मिनिस्टर हुयो, हेल्थ जो मिनिस्टर हुयो, सीनियर मिनिस्टर हो, त मूंखे चई त बाबा मुंहिंजे हथ में कुझु कोन्हे को, मूं चयो तव्हां मिनिस्टर आहियो हेल्थ जा ऐं सभु, तव्हांजे हथ में कीअं न आहे। ऐं हू फस्ट डिवीज़न पास आहे, सुठे नंबरनि सां पास कई थी, हुनजो राइट आहे, हुनखे ॾियारियो न तव्हां सॼो। NCC वारनि जे लाइ तव्हां कोटा रखो अलॻि सॼो। पोइ मां थोरो गरम थियोमांसि, हालांकि पर मूंखे अञा वज़ीरनि जी अहमियत ऐं सियासतदाननि जी अहमियत जो अंदाज़ो कोन हो, त मां हुन सां गरम थी वियुसि। हुनजो राइट आहे, तव्हां ॾियो हुनखे। बाबा मां कोन थो ॾेई सघां सॼो, मूंखे कुझु जेल वञिणो आहे, हाई अदालत जो हुकुम आहे इहो सॼो।
ऐं ॿिया सभु माण्हू वेठा हुजनि जेके हुन सां मिलण ऐं कमकार जे लाइ आयल हुजनि, उन्हनि जे साम्हूं ई मां मुंहिंजो ठीकु आहे, बसि महिरबानी। मां अञा ऑफिस पहुतुसि त सिराज साहिबु घुरायो, चई त कटपर वटि वियो हुया। मुंहिंजो हा, यार फ़ोन कई अथई त मूंखे इलेक्शन कैंपेन जे लाइ वञिणो आहे जेको लाड़काणे, नसीर एजाज़ खे मूंसां मोकिल कवरेज जे लाइ। सो हाणे मुंहिंजे तरफ़ां प्रेशर कोन्हे को त को वञ, हुन चयो आहे हा तूं वञणु चाहीं त वञ, न वञणु चाहीं त न वञ। मूं चयो मां न वेंदुसि तुंहिंजो, चई ठीकु आहे, को मसइलो कोन कोन्हे। पोइ त इहो कटपर सां इनकाउंटर थियो ऐं इहो थियो। हाणे इलेक्शन थी वई, इलेक्शन थी त हुनजे रिज़ल्ट्स तव्हांखे ख़बर आहे त, पर इन में कटबर साहिबु हा पंहिंजे रवैये में त ॿियो थो लॻे न, तव्हां सां ॾाढा ॿुधो अथई तव्हांखे, उनजे बावजूदि बि तव्हांजी ॻाल्हि कई अथसि। साईं इहा कटपर सां मुंहिंजी ॿी मुलाक़ात हुई, ऐं पहिरीं मुलाक़ात तव्हांखे ॿुधायां ॾाढो हिकिड़ो वॾो उहो बि चैप्टर आहे, अचो पहिरीं उहा ॻाल्हि था कयूं। जॾहिं तारिक अशरफ जो ज़िक्र कयोसीं त इहो ज़िक्र बि लाज़मी आहे त उहो गिरफ़्तार थियो, सुहिणी रिसाले ते बंदिश पई, भुटे साहिब जे दौर में जेके ॿ टे डज़न किताब पाबंदी लॻी, तारिक अशरफ गिरफ़्तार थी वियो, ठीकु आहे। हाणे सी मुतालबा शुरू थिया त भई तारिक अशरफ ऐं ॿियनि अदीबनि खे आज़ादु कयो, खटसेल कोन पियो निकिरे। पोइ आख़िर जेके असांजा वॾा अदीब हुआ सीनियर, ऐं हफ़ीज़ कुरैशी साहिबु हुयो सीनियर, इन्हनि जो राब्तो थियो गवर्नमेंट सां। पोइ उन्हनि ॻाल्हियुनि जे लाइ टाइम रखियो, हिकिड़ो ॾींहुं किंजर ते सरकारी रेस्ट हाउस जेको हुयो उते सीनियर वज़ीर जेको उन वक़्तु एक्टिंग चीफ मिनिस्टर तक़रीबन हुयो, जती साहिबु शायदि को ॿाहिरि वियल हो, त कटपर सां ॻाल्हियूं थियणियूं हुयूं। ऐं उन जे लाइ हैदराबाद मां 10-15 अदीबनि जो डेलीगेशन ठाहे उॾे वञिणो। पोइ उन्हनि डेलीगेशन में मूंखे बि शामिलु कयो हुन। इहा मुंहिंजी ज़िंदगी जी हिकिड़ी यादगार ॻाल्हि आहे। सुबुह जो सवेर असरदारे निकितासीं, वञी हुते पहुतासीं। हाणे ताईं ॻाल्हियूं शुरू थियूं, ॻाल्हाइनि असांजा वॾा पिया जेके अदीब हुआ, हाफ़िज़ कुरैशी साहिबु हुयो या ॿियो केरु बि हुयो। कटपर साहिबु वॾो गारियत क़िस्म जो माण्हू हुयो, माना कड़केदार आवाज़, गारियत, टैकब ॾियणु त चर्चा ई हुयो। हा, पोइ चवनि त भई तव्हां तारिक अशरफ खे छॾियो, इब्राहिम मुंशी उहो बि गिरफ़्तार हुयो, उनखे बि तव्हां ॿुधो आहे, उनखे बि छॾियो। जीअं त न तारिक अशरफ जो मामिलो मां हींअर कोन थो तव्हां सां करे सघां, बाक़ी इहो आहे त इब्राहिम मुंशी जेको आहे उनखे मां हींअर जो हींअर घुरायां थो जेल मां। DC खे फ़ोन कई, थोरी देरि खां पोइ इब्राहिम मुंशी खे अचे वेहारियुनि ते, उहो बि असां सां गॾु वेठो हुजे। अच्छा, सॼो ॾींहुं इहा मीटिंग हली आहे, सॼो ॾींहुं बाक़ाइदा। ऐं तव्हां कैदी जो घुरायो था, माना टाइम त लॻो हूंदो। मंझंदि जी मानी बि उते थी उन्हनि सां। हाणे साईं इब्राहिम मुंशी खे चवंदो आहे, ॿुध कटपर जो, तो भुटे साहिब जे बारे में हीउ जेको शेयर पढ़ियो हो। हा साईं, पर इहो मुंहिंजो कोन हो साईं, इहो मां त कराची में जेको हिकिड़ो हुयो को जलसो हुयो, उते मूंखे कंहिं पर्ची ॾिनी त जेको हीउ पढ़, त मां पढ़ियो। चई अच्छा, पर पोइ उते त खणी तूं चईं थो त पर्ची मिली, पर पोइ तूं ॿुधाए उहो फलाणे जो मोहम्मद ख़ान सुमरो, ठटे वारा जेके अब्दुल वाहिद सुमरे जो वालिद, हा, उन वटि तो विस्की पीअंदे, जॾहिं हुन तोखे चयो त भई इहो त ॿुधाए, त वरी तो उते ॿुधायो, पोइ वरी छो ॿुधाई उते, जॾहिं तुंहिंजो नज़्म कोन हुयो, शेर कोन हुयो, त पोइ उहो त छो पढ़ी ॿुधायो उते। जी साईं,
बसि उहो नशे में साईं हुन पहिरियनि 2 टे पेग ऐं सॼो त पोइ ॿुधायमि चवंदो ठीकु आहे हाणे पोइ शामदारे हुनखे चवंदो भई हिनखे वापसि खणी वञो पोइ हुनखे असां छॾींदासीं कटपर जो छॾींदासीं हुनखे पर सॼो ॾींहुं हुन सां इहे मुज़ाकरात हलिया तारिक अशरफ मैनली ऐं उन खां पोइ इब्राहिम मुंशी। हाणे चकर छा हो त उन्हनि ॾींहंनि में मीर रसूल बख़्श तालपुर पीपल्स पार्टी खां अलॻि थी चुको हो ऐं उहो कंहिं ॿी पार्टी में ऐं ॿिए ॾींहं ते हुते हैदराबाद में को कन्वेंशन पार्टी कंहिं पॉलिटिकल रखियलु हो जंहिंमें हिननि ॾिसणु पिए चाहियो त भई हे जेको लॾो आयो आहे हिते मुज़ाकरात जे लाइ उहे सुभाणे ओॾे वञनि था या नथा वञनि या कीअं उन्हनि जी राय रवैयो कहिड़ो आहे। हा ॿिए ॾींहं ते जॾहिं असांजा जी संगत जा के माण्हू ओॾे विया त रिपोर्टूं त इंटेलिजेंस जूं पइजी थियूं वञनि न त हिननि जेको इब्राहिम मुंशी खे हू आज़ादु कनि हा उहो फ़ैसिलो वापसि वठी ॾियो उनखे बि कोन आज़ादु कयनि। तारिक अशरफ जेको जेल में हुयो ऐं पोइ हुन सां जेल ते मुलाक़ातूं थींदियूं हिते मां जॾहिं अची वियुसि सहाफ़त में तॾहिं बि वेंदो हुउमांसि मिलण जे लाइ सॼो सो अहिड़े नमूने सां इहो कटपर सां मुंहिंजी जेको इहो ॿी मुलाक़ात पोइ छा थियो पोइ माना इहो त पुराणो किसो थी वियो होॾे न वियो हाणे तव्हांजी रिपोर्टिंग जारी आहे रिपोर्टिंग जारी हुई इलेक्शन थिए पई इलेक्शन थी वई पर उन में मां को एक्टिव रिपोर्टर तौरु कोन हुयुसि माना मूं ते का बाक़ाइदा ज़िमेदारी इहा न हुई त को लाज़मी तौर ते रिपोर्ट मां सब एडिटर बि हुयुसि पर पंहिंजे मर्ज़ी सां का रिपोर्ट आणे फाइल बि कंदो हुउसि ठीकु आहे न ऐं सिराज साहिबु हिन में ख़ुशि हुयो इलेक्शन थी ऐं रिज़ल्ट्स खे न मञनि त इहा नव जमातुनि जो जेको नव सितारा उन्हनि जो इहो अलायंस हिकिड़ो ठही वियो ऐं उहो ठाहिरायो वियो पाकिस्तान क़ौमी इत्तेहाद बसि ठीकु आहे न वॾा ख़तरनाक क़िस्म जा जलूस निकिरंदा हुआ मुज़ाहिरा थींदा हुआ मां उन्हनि ॾींहंनि में छाकाणि औरंगी टाउन में मुंहिंजी कंहिं ज़माने में रिहाइश हूंदी हुई त ओॾे वञणु मुमकिन कोन थींदो हो कर्फ्यू बि लॻी विया हुआ इन्हनि खून रेज़ी जेका थी न त पंहिंजो कर्फ्यू लॻंदा हुआ उहो पासूं मिलंदियूं हिकिड़े भेरे त ईअं थियो जो औरंगी टाउन मुंहिंजा में हुयुसि कर्फ्यू कुझु ॾींहं लिफ्ट कयो हुन पर उते हुयुसि हिकिड़े ॾींहुं वरी ओचितो वरी कर्फ्यू लॻी वियो हाणे साईं घर में त टेलीफोन कान हुई जो मां राब्तो कयां पोइ मुंहिंजो हाणे गाॾी कीअं अचे ऑफिस जी बाक़ी ॾींहंनि में मूंखे छॾण ऐं खणण जे लाइ ईंदी हुई गाॾी पर हाणे जो कर्फ्यू लथो ऐं वरी ओचितो लॻो त उतां पंधु निकिरी पियुसि औरंगी टाउन मंझां की 15-16 किलोमीटर घटि में घटि हूंदो घटि में घटि उहो मां पंधु कंदो ऐं गिटियूं वठंदो ऐं पंहिंजो प्रेस कार्ड ॾेखारे त भई मां ड्यूटी ते पियो वञा ऐं ओचितो को लॻो आहे सॼो कर्फ्यू जॾहिं ऑफिस पहुतुसि ख़बर पई त गाॾी मूंखे खणण जे लाइ रवानी थी वई सो इहो त अहिड़नि मौक़नि ते पोइ मां वरी हिकिड़ी होटल हुई जिते यूसफाणी महमूद यूसफाणी असलम आज़ाद ऐं इहे रहंदा हुआ जेका ज़ैबनुसा स्ट्रीट आहे एल्फिनिस्टन हिते हिकिड़ी इहे होटल हुई जंहिंमें कमरा ॾिनल हूंदा उते हिननि जा कमरा वरितल उन्हनि में रहंदा पोइ इन्हनि वटि ई मां रही पवंदो हुउसि त अहिड़ा लक़ाब नज़र आया जो मिसाल तौरु हिकिड़े ॾींहुं सुबुह जो गोड़ छोर ते अखि खुली राति जो अची माण्हू पंहिंजो सुम्हे देरि सां त सुबुह जो गोड़ छोर ते दरी खोले ॾिठुमि त हेठि ज़ैबनुसा स्ट्रीट ते इहो जलूस हुयो वॾो मुलनि जो ऐं साम्हूं हिकिड़े दुकान जा शटर पिया भॻनि ढस थोरी शटर भॼी पिया उहो असल में वाइन शॉप हुयो जेको जाम सादिक जो वाइन शॉप हुयो माना इन्वेस्टमेंट हुनजी नाले त ॿिए कंहिंजे हूंदो पर इन्वेस्टमेंट उहो वाइन शॉप जा शटर भञी ऐं मां पंहिंजी अखियुनि सां पियो ॾिसां त मिसाल तौरु 2 बोतलूं हुननि ॿाहिरि उछलायूं रोड ते
त ॿियूं 2 बोतलूं वरी वर में। ईअं हर माण्हूअ ईअं ई कयो। तव्हांजो दुकानु सॼो ख़ाली थी वियो, वाइन शॉप, सॼो रोड जेको सो शीशनि जे हुन सां टुकड़नि सां भरियल हुयो ऐं ॿियूं वरनि में बोतलूं। ईअं इहो जेको ख़ासि सीन जेको इहो। अहिड़ी तरह सां हिकिड़ो बंद रोड ते जुलूस, मां बि जुलूस सां गॾु कवरेज करण जे ख़ातिर, ऑफिस जे तरफ़ां ज़रूरी न हो पर मां पंहिंजे तौर ते सॼो लाइट हाउस सिनेमा जिते हूंदी हुई, इते ॾिठुमि त हिकिड़नि माण्हुनि खे उन्हनि पैसा पे ॾिना, माना जेके पैसनि ते माण्हू गॾु कंदा हुया न। इहो रवाजु तॾहिं बि हो? हा हा बिल्कुलु सॼो। ऐं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो। अञा का ॿुधल ॻाल्हि हुजे त चइजे त बाबा इहो मुमकिन आहे त ईअं न हुजे, पर मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो, पैसा पासे ते वठी माण्हुनि खे जेको। सो इहे अहिड़े नमूने सां इहो ऑर्गेनाइज़ कया वेंदा हुया जलूस, एंटी भुट्टो जलूस जेके, ठीकु आहे। ऐं उनजे मज़हब ऐं उनजे अक़ीदनि जो हाल जेको ॿुधायोमांव त 2 बोतलूं ॿाहिरि उछलाइनि पिया त बाक़ी उहे त इन करे बि करे सघनि था जीअं शीशा घणा रोड ते न हुजनि। थी सघे, ठीकु आहे न। अच्छा, हिते जिते रहंदासीं हिन पासे कुंड ते एक्सलशर नाइट क्लब हूंदी हुई। हा, जो उन्हनि कमरनि मंझां इन क्लब जा हाल वाल बि नज़र पिया ईंदा हुआ सॼा। सो उहो ज़मानो हुयो ऐं इहे टारगेट उहे हुया ॼण त, पर वाइन शॉप उन्हनि जो छाकाणि जो। सो अहिड़े नमूने सां ॼण कराची लाल मस्जिद जे पासो हुई। ठीकु आहे न। अच्छा, हिकिड़े दफ़े ईअं बि थियो त साईं मां छाकाणि वालदेन अञा हैदराबाद में हुया त मां जीअं हफ़्ते हफ़्ते चकर हणंदो हुउसि त उन वियल हुजां त ख़बर पई त वरी कर्फ्यू लॻी वियो कराची में। हाणे छा कजे, ज़रा त का बि सवारी हेॾे बसूं अचणु बंदि थी वियूं। पोइ ट्रेन में चढ़ियुसि, ट्रेन में अची कैंट स्टेशन ते लथुसि। कैंट स्टेशन तां उहो टेम्पररी उते वेठा हुजनि कर्फ्यू पास ॾियण वारा, त उतां टेम्पररी पास वठी ऐं पोइ वरी आयुसि इन युसवाणी वारनि जी रिहाइश ते, इते आराम करे पोइ वरी ड्यूटी ते वञिणो पियो। मतिलबु अहिड़े नमूने सां इहा थी। हाणे इन दौर में जेको अख़बारुनि जो गंदो किरदारु हुयो, उर्दू अख़बारुनि जो, हिकिड़ी अमन अख़बार, हिकिड़ी सदाकत जे नाले सां। जंग बि हुई न? जंग बि हुई, पर जंग त 72 में जेके ॿोली वारा फ़साद थिया त उन्हनि में वॾो गंदो किरदारु उन अदा कयो जंग अख़बार, जेको उर्दू का जनाज़ा है ज़रा धूम से निकिले, हो बाक़ाइदा सॼो उन ते रईस अमरोही जी शाइरी हुई जेका, जंहिंजे पोइ चवंदा त रईस अमरोही पछतायो बि हुयो। हा, पोइ माफ़ी में शेर लिखियो अथसि। ठीकु आहे। त उहो जंग जो किरदारु पुराणो, पर हीअ उन दौर में यानी अख़बारूं न हुयूं, इहे पंफलेट या पोस्टर चऊं, छो त अख़बारूं छपिजी दीवार ते उन्हनि खे पोस्टर वांगुरु पेस्ट कनि त बाबा अॼु हिते हिते मुज़ाहिरो करिणो आहे। इहे अख़बारूं हुयूं। इहे मां पंहिंजी अखियुनि सां ॾिठा, दीवारुनि ते पोस्टरनि वांगुरु पेस्ट थियल, ऐं जंहिंमें ॿियूं ख़बरूं त न, अॼु PNA जो फलाणे हंधि मुज़ाहिरो थींदो, अॼु फलाणे हंधि, अॼु फलाणे सॼो। इहो रोल हुयो गंदो, अमन अख़बार ऐं सदाकत ॿिन्ही जो। ठीकु आहे। ऐं जेको अमन जो जेको जुमा ख़ान के कलम से जंहिं लिखणु शुरू कयो, उहो उनजो एडिटर हो उन वक़्तु। पर पोइ जॾहिं PP हुकूमत ख़तमु थी त वरी उन पासो मटायो, वरी पोइ साईं पोइ वरी एंटी आर्मी थियो। ठीकु आहे। एंटी आर्मी छा हो, मतिलबु हिकिड़ो उन्हनि जो, पर प्रो डेमोक्रेसी में हुनजो कोन हुयो कुझु बि न। MRD जे दौर में मफ़ाद परस्ती हुई, सिर्फ़ु सर्कुलेशन अख़बार जी वधाइण लाइ। इहो ई माण्हू पोइ MQM जो मेंटर हुयो। हिन छा कयो हिलाल? हिलाले पाकिस्तान साईं ईअं थियो जो जॾहिं PNA जी तहरीक हली त मुमताज़ भुट्टो, अच्छा असां फुल बाक़ाइदा अञा पावर में हुई, माना पावर में न, पर ही पंहिंजो
सिराज मेमण उहो एडिटर हुयो अञा, ऐं मुमताज़ भुट्टो जेको वफ़ाक़ी वज़ीर हुयो, माना अञा पीपी हुकूमत ख़तमु न थी हुई, इहे जेको ज़िया वारी मार्शल आहे अञा न आई हुई, पर उन्हनि खे PNA खे काउंटर करण जे लाइ पीपल्स पार्टीअ बि जलसा जुलूस शुरू करे छॾिया, ऐं मुमताज़ भुट्टो उनखे लीड पियो करे। वफ़ाक़ी वज़ीर हूंदे उहो ईंदो, पोइ जलसा कंदो, ऐं उन पहिरियों दफ़ो दमादम मस्त कलंदर जो नारो हयो हो मुमताज़ भुट्टे, त हाणे असां दमादम मस्त कलंदर कंदासीं, ऐं ॾाढियूं चितियूं तकरीरूं कंदो। यकीन कर त उन वक़्तु पंहिंजो आर्मी जे तरफ़ां हिदायतूं त हिलाल पाकिस्तान, माना हिलाल पाकिस्तान में असां बाक़ाइदा फुल अची वियासीं न, सिक्का बंदि। हा, हिलाल पाकिस्तान में ख़तरनाक नमूने सां असां उनखे काउंटर करण जे लाइ उहे जेके ख़बरूं ऐं बयान ऐं इहे सभु ॻाल्हाईंदासीं, त पर असां पोस्टर न बनायो उनखे, अख़बार हुई पंहिंजे जाइ ते, पर उन में ज़ाहिर आहे त जेकॾहिं कोई जलसो थिए थो ऐं जेको ॻाल्हाए थो त उहो रिपोर्ट कंदासीं। असां ते पाबंदी पई त इहा सेंसर थींदी अख़बार, जेसिताईं असां पंहिंजो मुमताज़ भुट्टे जूं तकरीरूं असां क्लियर न ॾियूं। माना भुट्टे साहिब जे दौर में ई तव्हांजी सेंसरशिप शुरू थी वई? असांजे, हा, मां इहा ई ॻाल्हि चवणु त उन दौर में ई इहो थी वियो त असांजे, यानी बाक़ी सॼी अख़बार सेंसर न, पर मुमताज़ भुट्टे जूं तकरीरूं, अच्छा, उहे जेसिताईं क्लियरेंस न मिले तेसिताईं। पोइ सिराज साहिबु मूंखे ड्यूटी ॾिनी त हितां मुमताज़ भुट्टे जूं तकरीरूं जीअं अचनि उहे खणी ऐं कोर हेडक्वार्टर में उते वञु, ऐं उते जो ISPR ऐं हिननि उते मां वेंदुसि, ऑफिस जी गाॾी में खणी वेंदा, उते उन्हनि खे पढ़ी ॿुधाईंदुसि, तर्जुमो करे ॿुधाईंदुसि सिंधी, जॾहिं सेंसर करणी आहे त। हा, पोइ जेका ॻाल्हि हू चवंदा त न हीअ कटे छॾियो, हीअ कटे छॾियो, त उहो कटींदुसि, उहो वापसि आणींदुसि, ऐं पोइ वरी उहे छपबी हुयूं। माना जेसिताईं इहा पाबंदी न तेसिताईं त असां छिके रखियो, पर पोइ ईअं थियो। उन खां पोइ जॾहिं पंहिंजो भुट्टो साहिबु माना कमज़ोर थींदो वियो आहे? भुट्टो साहिबु कमज़ोर, उन ॾिसो न, हिकिड़ो शींहं उनखे घेरे वरितुनि, माना न, पर ही जेके एक्शन शुरू थिया, हा, त इन में त लॻे थो न त हाणे तव्हां बि आज़ादु न आहियो, ऐं हू बि छुड़वागनि वेठा, दावती ख़िताब अख़बार सॼी बुलेटिन लॻी पई आहे। हा, इन जो मतिलबु आहे त ॾिसो न, हाणे फ़िलहालु भुट्टो साहिबु त पावर में हुयो न, त हुनखे बावर पंहिंजो हुयो। मां जेको शींहं लफ़्ज़ इस्तेमालु कयो न, त उहो ॼण भई मां प्राइम मिनिस्टर आहियां, पर शींहं जे हूंदे बि घेरे में हुयो। मां इहा ॻाल्हि पियो चवां त उहो पाण खे शींहं सम्झंदो हो, मां प्राइम मिनिस्टर ऐं पावरफुल ऐं वॾो हिकिड़ो कदावर शख़्सियत हुई हुनजी, पर ज़ाहिर त हेॾियूं कुवतूं जेके हुनखे घेरे में आणे छॾियूं, त उन में बि पछाड़ी ताईं, ऐं ख़ुदि मामिलो त ठही वञे हा, जेको ठहण ते हुयो, जीअं प्रोफेसर गफ़ूर चयो, हा, ख़ुदि प्रोफेसर गफ़ूर बाद में बि मुंहिंजी हुन सां मुलाक़ात थी, त उन में बि पंहिंजो चयो हुई, हा, उहो सिधो हिन मामले, हा, त पर छाकाणि इहो करिणो हुयो उन्हनि कुवतुनि खे, त उहो उन्हनि पंहिंजो कमु ॾेखारियो। हाणे हिलाल जो छा थियो? हिलाल पाकिस्तान अची वियो, मार्शल लॻी वई। सिराज साहिबु छा कयो? सिराज साहिबु एडिटर हुयो। हा, हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, भुट्टे साहिबु जो हिलाल पाकिस्तान जे हवाले सां हिकिड़ो वॾो अहम फ़ैसिलो हुयो त मां हुजां न हुजां, पीपल्स पार्टी जी हुकूमत हुजे न हुजे, पर अख़बार जारी रहे। इन करे हुन शेख सुल्तान ट्रस्ट, जेका शेख ज़ैद बिन सुल्तान जे फंडिंग सां क़ाइमु थी, ऐं ट्रस्ट उहा क़ाइमु थी, त उन जो मक़सदु हो त भई इहे अख़बारूं, रिसाला ऐं ट्रस्ट हुजनि, हा, ऐं इहे माना उन्हनि जे ज़रिए हिते तइलीम ऐं आगाही वारो जेको कमु हलंदो रहे, त हिलाल पाकिस्तान खे हुन
ट्रस्ट जो हिसो बनाए छॾियो क़ानूनी तौर ते। त कहिड़ो बि दौरु हुजे त ही ट्रस्ट जे अंडर में ई हलंदी रहे अख़बार। त मार्शल लॉ लॻी वई पर अख़बार ट्रस्ट जो हिसो हुई ऐं एसि ताईं जारी रही जेसि ताईं हुनखे वरी गवर्नमेंट अचे बाक़ाइदा टेक ओवर न कयो। छो त जीअं ई मार्शल लॉ लॻी त असां अञा एंटी मार्शल लॉ पंहिंजो रोल प्ले करणु शुरू कयो ओपनली बाक़ाइदा। माना उहो जेको अहिड़ो तारीख़ी क़िस्म जो हिकिड़ो दौरु हुयो जंहिंमें सिराज साहिबु चयो त बाबा दॿे रखिबो। अख़बार एतिरी पॉपुलर थी वई जो माण्हू सुबुह जो स्टॉलनि ते सिंध जे हर शहर में इंतज़ार में हूंदा अख़बार पहुचे ऐं वठूं। ईअं न थियो असांखे न मिले, खपी वञे। हा, कतारूं हूंदियूं बाक़ाइदा। त उन दौर जे हिसाब सां बि जेको मूंखे यादि आहे त शुरू में 40,000 अख़बारूं रोज़ानो छपजणु लॻियूं ऐं पोइ अञा तइदादु वधे पियो। त असां हिते ई प्रेस में ईंदा हुआसीं प्रिंटिंग में, असांजे साम्हूं प्रिंटिंग थींदी, वरी बंडल ॿधबा इहे सॼो। त उहो दौरु हुयो जंहिंमें मार्शल लॉ गवर्नमेंट ॾिठो त भई हीअ अख़बार हाणे ख़तरनाक थींदी पई वञे त हुननि टेक ओवर कयो। पोइ बंदि कयो? न टेक ओवर कयूं। हा, माना पंहिंजे कंट्रोल में। हालांकि ट्रस्ट जो सोई त ट्रस्ट कंट्रोल खां पोइ छा थियो? पोइ सिराज साहिबु रिज़ाइन कयो, माना उन इस्तीफ़ा ॾेई। उन चयो त मां मार्शल लॉ गवर्नमेंट जे कंट्रोल में हिन अख़बार जो एडिटर थी रहणु पसंदि कोन कंदुसि, उन इस्तीफ़ा ॾेई छॾी। हाणे पोइ वरी नओं दौरु शुरू थियो। हाणे नओं दौरु शुरू थियो। जदीद सिंधी सहाफ़त जो हिकिड़ो 5.5 साल दौरु पूरो थियो। हा, ठीकु आहे। हा। नाज़रीन, जनाब सिराज लक मेमण साहिबु मार्शल लॉ अचण खां पोइ हिलाल पाकिस्तान जी एडिटरी छॾे ॾिनी त हू फ़ौजी राज हेठि हलंदड़ कंहिं बि अख़बार जो एडिटर नथो रही सघे। हिकिड़े साई खां पोइ हाणे हिलाल पाकिस्तान ऐं नसीर एजाज़ जी सहाफ़त खे मुंहुं था ॾियूं। ॾिसो छा थो थिए।